मुहर ते ये अल्फाज मुबारक लिखियल हुआ त अल्लाहुम्मा अहयिनी सईदन व अमितनी शहीदा। ऐ रब साईं मुखे जिंदगी दे सादत मंदी वारी, मां दुनिया में रहा तुझो फरमा बरदार बानो थी रहा। ऐं जॾहिं दुनिया में मौत अचे त शहादत जो मौत अचे। ऐं बराबर हज़रत उस्मान उहे मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी हिन जंहिंखे रब साईं जिंदगी सादत वारी ॾिनी। इंसान नसब ते रिश्ते ते ख़ुशि थींदो आहे। तव्हां गडानी बिरादरी जा हो, को गबोल बिरादरी जो आहे, को कंहिं बिरादरी जो आहे, महर बिरादरी जो आहे। माण्हू पंहिंजे वॾड़नि जे रिश्तनि ते ख़ुशि थींदो आहे। मां फलाणे ख़ानदान खां आहियां। हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु उहे मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी हिन जेके ॾाॾंग में पंजी पुश्त ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रिश्ते में मिलन था। ऐं नामंग में हज़रत उस्मान साईं जी नानी हज़रत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद हज़रत अब्दुल्लाह जी सकी हमशीरा ऐं भेण आहे। नानंग में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वेझा था थियनि, बनु उमय्या मजा आहिनि। तंहिंजे करे अल्लाहुम्मा अहयिनी सईदन, अल्लाह साईं हज़रत उस्मान खे महबूब मुस्तफ़ा जे रिश्ते जे बि वेझो कयो। अल्लाह साईं नसब जो मक़ाम बि हज़रत उस्मान खे अता फरमायो। अहिड़े तरीक़े सां मुसलमानो इंसान रिश्तनि में ख़ुशि थींदो आहे। माण्हू चवंदो आहे मां फिलाणे जो न्याणो आहियां, फिलाणे जो जाटो आहियां, लेकिन हज़रत उस्मान उहो मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहे। सिर्फ़ सहाबी रसूल नाहे, महबूब मुस्तफ़ा जो जाटो भी आहे, न्याणो भी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी बीबी रुक़ैया रज़ियल्लाहु अन्हा हज़रत उस्मान खे निकाह में ॾिनी। बीबी रुक़ैया जॾहिं रमज़ानुल मुबारक में वफ़ात थी करे, जंहिं रमज़ान में ग़ज़वे बदर क़ाइम थी, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगे बदर ते हाणे ख्याल हुयो पोयां न्याणीअ जे तरफ़ बीबी रुक़ैया बीमार आहे। हज़रत उस्मान साईं खे फरमायो त तूं बदर में शरीक न थी, तूं मुंहिंजी न्याणी बीबी रुक़ैया जी ख़िदमत कर, रब तोखे बदर जे जिहाद जो सवाब ॾींदो। तंहिंजे करे माले गनीमत मां हिसो बि हज़रत उस्मान साईं खे ॾिनो। बेदीन माण्हू के उन ते एतराज़ कंदा आहिनि त हज़रत उस्मान बदरी साहबी नाहे, लेकिन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं बिशारत ॾिनी, माले गनीमत जो हिस्सो ॾिनो, त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इहा दुआ ई काफ़ी आहे। पोइ जॾहिं बदर खां 20 रमज़ान ते मदीने तैयबा में दाख़िल थिया, संदसि हज़रत उसामा साहबी सगोरे अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल तव्हांजी न्याणी बीबी रुक़ैया रब खे प्यारी थी चुकी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल इहो हो, सफ़र तां अचनि त मस्जिद नबी में अची पेर रखंदा हा, सलातुल हाजा जो नफ़िल पढ़नि रब जे शुक्राने जो। लेकिन हिन भेरे बजाए मस्जिद जे उन कब्रिस्तान जन्नतुल बक़िया जे तरफ़ आया ऐं उते अची करे पंहिंजी न्याणी बीबी रुक़ैया जे मथनि ॾांहुं अची वेठा। बीबी फातिमा नंढड़ी न्याणी आहे, ग़म सदमे में अखियुनि मां लुढ़क थी हारे, मथां मिटी अची चुकी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे खीसे मां नंढड़ो कपिड़ो था कढनि, हथ जे रुमाल जेतिरो। बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा जे अखियुनि खे उन इहे पाणीअ सां उगनि था। फरमायो फातिमा तूं सब्र कर। लेकिन उन मौक़े ते सहाबा इकराम अर्ज़ कयो साईं जनाज़ो थी चुको आहे, जे हुकुम कयो त क़बर खोलियूं। महबूब मुस्तफ़ा फरमायो न, हाणे रुक़ैया रब जे हवाले आहे। फरमायो ऐ रुक़ैया तुंहिंजी मां मोहम्मद सां मुलाक़ात हाणे क़यामत जे ॾींहुं थींदी। ऐं इंसानो दुनिया ते तव्हां असांजे मथां हादसात ईंदा आहिनि। पीउ जी जुदाईगी, अमड़ जी जुदाईगी, पुट जी जुदाईगी, न्याणी जी जुदाईगी, भेण जी जुदाईगी, भाउ जी जुदाईगी, मुर्शिद जी जुदाईगी, उस्ताद जी जुदाईगी, मुरब्बीअ जी जुदाईगी, दोस्त जी जुदाईगी। दुनिया में ये बराबर हिकड़ा गम सदमा आहिनि। लेकिन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक हदीस में इहा तालीम ॾिनी, जॾहिं तव्हांखे ॾुख सदमा गम अचनि, मां मोहम्मद मुस्तफ़ा जे गम खे, सदमे खे, तकलीफ़ खे, ॾुखनि खे यादि कंदा कयो त तव्हांजा ॾुख हलकड़ा थींदा। हाणे जॾहिं फौतगी गम में अज़ीज़ करीब जी जुदाईगी जो गम हुजे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर ते निगाह कयो। जॾहिं अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा दुनिया मां वञे थी त बीबी रुक़ैया रज़ियल्लाहु अन्हा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी हज़रत उस्मान जी घरवारी उन वक़्त में उन इहा मके पाक में नाहे,
बल्कि उन मौके ते बीबी रुक़ैया हबशे जे तरफ़ हिजरत थी करे, हबशे जे तरफ़ आहे। जॾहिं अम्मा ख़दीजतुल कुबरा वञे थी त न माउ पंहिंजी न्याणीअ जो मुंहुं ॾिसे थी, न न्याणी बीबी रुक़ैया पंहिंजी अम्मा उम्महातुल मोमिनीन अम्मा ख़दीजतुल कुबरा जो चेहरो अनवर ॾिसे थी। पर जॾहिं बीबी रुक़ैया दुनिया मां वञे थी, महबूब मुस्तफ़ा बदर जे मैदान में हिन, रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो, अहिड़े तरीक़े सां रोज़े जो हिकिड़ो अमल इबादत में जुम्मतुल मुबारक ते यौम बदर क़ाइम थी। जॾहिं महबूब मुस्तफ़ा मदीने तय्यबा में अचनि था त पंहिंजी न्याणी बीबी रुक़ैया जो चेहरो अनवर नथा ॾिसी सघनि। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी हस्ती जेका अल्लाह जा नबी पैगंबर वालिद साहब पंहिंजी न्याणीअ जो चेहरो नथा ॾिसी सघनि, इतां उम्मत खे तालीम थी मिले। मुसलमानो, तव्हांजे मथां हादसात थींदा, तव्हांजे मथां गम जूं कैफ़ियतूं ईंदियूं, तव्हांजे मथां मौत जा हिकिड़ा हादसात साम्हूं थींदा, लेकिन उन वक़्त में जदो फदो न कजो। ईअं सब्र में अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहो जीअं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदसि उन जो घराणो रब जे रज़ा ऐं सब्र में रहियो आहे। तंहिंजे करे अल्लाह से फरमायो, इन्नल्लाह मा साबिरीन, मां रब सब्र वारनि सां गॾु आहियां। त मुसलमानो, सब्र वॾी शइ आहे। त हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु उहे जलीलुल क़दर साहबी हिन जो हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि, इहो उहो उस्मान आहे जंहिंखे फ़रिश्ता आसमाननि ते ज़िन्नुरैन था चवनि। साहबा इकराम अर्ज़ु कयो, हज़रत उस्मान ज़िन्नुरैन कीअं हिन? फरमायो, इन जे करे ज़िन्नुरैन हिन त दुनिया जे धरतीअ ते जॾहिं खां वठी दुनिया आबाद थी आहे, आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं कंहिं बि इंसान खे इहो शरफ़ फज़ीलत नाहे जो हिकिड़े रसूल पैगंबर जूं ॿ न्याणियूं हिक ॿिए जे पोयां अक़दे निकाह में हुजनि। पूरे रूए ज़मीन ते इहा फज़ीलत, इहो मक़ाम, इहो दर्जो जे कंहिंखे नसीब आहे त मुहम्मद मुस्तफ़ा जो ॼाटो हज़रत उस्मान ज़िन्नुरैन रज़ियल्लाहु अन्हु खे इहा सादत नसीब आहे। तंहिंजे करे हज़रत उस्मान खे ज़िन्नुरैन बि चइबो आहे। ॿिनि हिजरतुनि जे करे बि ज़िन्नुरैन चइबो आहे। फरमाइनि था, अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीनन, रब साईं हज़रत उस्मान था फरमाइनि, अल्लाहुम्मा अहयिनी सईदन, अल्लाह से मूंखे नेक बख़्ती वारी ज़िंदगी ॾे। मुसलमानो, हज़रत उस्मान उहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी आहे जंहिंजो पैसो दुनिया दीन ते ख़र्च थियो। कई इंसान आहिनि, अॼु त तव्हां असांजे माहौल में दुनिया पैसे जो हिर्स हवस आहे, लेकिन उलमा इकराम था फरमाइनि, अल्लाह से उन मुसलमान खे घणो पैसो ॾे जंहिंजो पैसो दीन ते ख़र्च थिए, दीन ते ख़र्च थिए, अल्लाह जी रज़ा में ख़र्च थिए। बाक़ी जेको पैसो दुनिया फज़ूलियात इसराफ़ में ख़र्च थिए, इंसान अहिड़ो पैसो रब खां न घुरे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अद्दुनिया हलालुहा हिसाबुन व हरामुहु इक़ाबुन, दुनिया अहिड़ी शइ अथव जे हलाल हूंदव त ज़रे ज़रे जो हिसाब आहे, जे हराम आहे त अॻियां जहन्नम आहे। ऐं तंहिंजे करे अल्लाह जे रसूल फरमायो, इन्नी ला अख़ाफ़ु अलैकुमुल फ़क़्र वलाकिन अख़ाफ़ु अलैकुमुद दुनिया, मूंखे तव्हां मुसलमाननि जे ग़ुर्बत जो डपु कोन्हे, दुनिया ऐं पैसे जो डपु आहे। दुनिया ईंदी, पैसो आयो, दीन जी अहमियत हली वई, शरीयत जी बेहुरमती थींदी, क़ुरान पाक जी अहमियत हली वई, सुन्नत जी अहमियत हली वई। पोइ माण्हू ज़िना, शराब, क़त्ल, तकब्बुर, गुरूर, हसद, कीने, बुग़्ज़, फितने, फसादत जे तरफ़ हलियो वेंदो। तंहिंजे करे न इंसानो, अहिड़ी दुनिया इंसान रब खां न घुरे। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं कॾहिं निमाज़ खां बाद, फ़र्ज़ निमाज़ खां पोइ इहा दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा ला तजअल अकबर हम्मी मिन दुनिया, ऐं रब साईं मां मुहम्मद मुस्तफ़ा जी दिलि में दुनिया जो ग़म पैदा न कर, जो दुनिया जी ज़िंदगी में मूंखे दुनिया जो फ़िक्र हुजे न, मूंखे दुनिया जो फ़िक्र न हुजे, मां मुहम्मद मुस्तफ़ा खे तुंहिंजे इबादत दीन जो फ़िक्र हुजे। अल्लाहुम्मा ला तजअल अकबर हम्मी मिन दुनिया, ऐं रब साईं मां मुहम्मद मुस्तफ़ा जे क़ल्ब सीने खे दुनिया जे ग़म खां पाक कर। तंहिंजे करे अहिड़े ग़मनि खां रब साईं तव्हां असांखे बचाए, अल्लाह से तव्हां असांखे दीन इबादत पंहिंजे रज़ा जो ग़म ऐं फ़िक्र अता फ़रमाए। त मुसलमानो, हज़रत उस्मान उहे सहाबी आहिनि जन दीन जी वॾे में वॾी ख़िदमत कई। ख़ासि तरह सां ग़ज़वे तबूक जे मौक़े ते पंहिंजो पैसो, कॾहिं घोड़ा पिया आणनि, कॾहिं उठ पिया आणनि, कॾहिं दिरहम दीनार। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद जे मिंबर ते आहिनि, महबूब मुस्तफ़ा जी गोद में हज़रत उस्मान जो पैसो आहे।
हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान जे पैसे दिरहमन के हथन में आणे कदें सजे में कदें खबे में उनके रखन था ऐं इहे पिया दुआ जा लफ़्ज़ फरमाइन मा ज़र्र उस्मान मा अमिल बाद हाज़ल यौम मा ज़र्र उस्मान मा अमिल बाद हाज़ल यौम मा ज़र्र उस्मान मा अमिल बाद हाज़ल यौम। ऐं रब मां उस्मान खां राज़ी आहियां, तूं इन खां राज़ी थी। ऐं रब साईं उस्मान मां मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमा बरदार सहाबी आहे, रब तूं उनखे पंहिंजी फरमा बरदारी में रख। ऐं रब मा ज़र्र उस्मान मा अमिल बाद हाज़ल यौम, अॼु उस्मान जो इहो मक़ाम आहे, अॼु उस्मान खे काई शइ नुक़सान न ॾींदी। उस्मान खां उन्हीअ जो रब बि राज़ी, उस्मान खां मोहम्मद मुस्तफ़ा बि राज़ी आहे। उहो सहाबी जंहिंजो पैसो महबूब मुस्तफ़ा जे हथ में, जंहिंजी दुनिया महबूब मुस्तफ़ा जे हथ में, अल्लाह जे नबीअ जी गोद में अल्लाह जा रसूल जंहिं गनी मालदार खुशहाल इंसान खे दुआ ॾियनि पूरी रूए ज़मीन ते सभ खां वधीक इहो सहाबी हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन आहिनि। तंहिंजे करे हज़रत उस्मान था चवनि मां उहो सहाबी आहियां लक़द इख्तबअतु इंदल्लाहि अशरा, अल्लाह से मूंखे 10 शयुनि में चूंडियो आहे। वलक़द ज़व्वजनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्नतहु सुम्मा इब्नत, महबूब मुस्तफ़ा पंहिंजी नियाणी बीबी रुक़ैया मां उस्मान खे ॾिनी। रुक़ैया खां बाद उम्मे कुलसूम जॾहिं हज़रत उस्मान जे अॻिते निकाह में ॾियनि था, महबूब मुस्तफ़ा फरमायो सहाबा खे त अॼु उस्मान खे मां पहिरीं नियाणी रुक़ैया पंहिंजे इरादे सां ॾिनी ही, लेकिन उम्मे कुलसूम जो निकाह मोहम्मद मुस्तफ़ा जो ख़्यालु नाहे, रब जो हुकुम आहे। ऐं अल्लाह जा रसूल पंहिंजी नियाणी उम्मे कुलसूम हज़रत उस्मान खे अक़दे निकाह में ॾे, रब जो हुकुम आहे। तंहिंजे करे बीबी उम्मे कुलसूम सां निकाह, अहिड़े तरीक़े सां अम्मा आयशा सिद्दीक़ा जो महबूब मुस्तफ़ा सां निकाह, इहो अल्लाह जो इंतिखाब आहे, रब जे हुकुम सां थिए थो। ऐं हज़रत उस्मान था फरमाइनि लक़द बायअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बियदी हाज़िहिल युमना फमा मसस्तु बिहा ज़करी, फरमायो इंसानो मां उहो मोहम्मद मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहियां, मां उहो आशिक़ रसूल सहाबी आहियां जॾहिं इस्लाम जे बैयत जे लाइ कुफर खां तौबा ताइब थी महबूब मुस्तफ़ा जे हथ सां पंहिंजो सॼो हथ मिलायुमि, वरी पूरी ज़िंदगी उन सॼे हथ जो एतिरो अदब एहतराम कयो जो कॾहिं बि ओघड़ खे सॼो हथ न लाथो। इंसान निंड में हूंदो आहे, जाग में हूंदो आहे, कॾहिं वेठो आहे कॾहिं घुमे थो, इंसान जो हथ जिस्म ते घुमंदो आहे, लेकिन हज़रत उस्मान उहे आशिक़ रसूल सहाबी आहिनि, मुहिब रसूल सहाबी आहिनि। महबूब मुस्तफ़ा सां एतिरी निस्बत है जो उन हथ खे जिस्म जी ओघड़ ते वरी नथा लाइनि। पोइ जंहिं उस्मान एॾो वॾो अदब कयो, अॼु अल्लाह साईं बैयत रज़वान जे मौक़े ते लक़द रज़ियल्लाहु अनिल मोमिनीन इज़ युबाइऊनक तहत शजरा, अल्लाह से फरमायो अलबत्ता तहक़ीक़ मां रब साईं उन्हनि मोमिननि सहाबिन खां राज़ी आहियां। 1400 सहाबी हुजनि या 24 सहाबी हुजनि, मुख़्तलिफ़ रिवायतूं बैयत रज़वान जे मौक़े ते महबूब मुस्तफ़ा जनतों जे हथ ते हज़रत उस्मान जे शहादत जे बदले जी बैयत कई ही, जॾहिं तूं अल्लाह जे रसूल बि फरमायो मां मोहम्मद मुस्तफ़ा जो हथ उस्मान जो हथ आहे, मां रब फरमायो यदुल्लाहि फौक़ ऐदीहिम, मां रब जो हथ तहां जे हथनि जे मथां आहे। हज़रत उस्मान इस्लाम जे बैयत ते उन हथ जो अदब कयो, अल्लाह से हज़रत उस्मान जे हथ खे इहो मक़ाम ॾिनो जो अॼु महबूब मुस्तफ़ा बैयत रज़वान जे मौक़े ते 14 ऐं 2400 सहाबा जे बैयत खां बाद था फरमाइनि अॼु मां मोहम्मद मुस्तफ़ा जो हथ उस्मान जो हथ आहे, पर रब तो फरमाए यदुल्लाहि फौक़ ऐदीहिम, ऐ मोहम्मद मुस्तफ़ा हेठां तुंहिंजो हथ, मथां 24 सहाबा जो हथ, 2400 सहाबा जो हथ, उन जे मथां तो मोहम्मद मुस्तफ़ा जो हथ, लेकिन तुंहिंजे ऐं सहाबा जे हथ जे मथां यदुल्लाहि फौक़ ऐदीहिम, मां रब जो हथ आहे। इंसानो जॾहिं हज़रत उस्मान उन हथ जो अदब कयो, अल्लाह से हज़रत उस्मान खे इहो मक़ाम ॾिनो। हज़रत उस्मान था फरमाइनि वला तग़न्नैत, मां कॾहिं राग मौसीक़ी न ॿुधमि, हुयुमि त पैसे माल वारो, मां कॾहिं ज़िना न कई, वला शरबत ख़मरन फी जाहिलियत वला इस्लाम, न मां कुफ्र में कॾहिं शराब पीतो, न मुसलमान थियण खां बाद बि कॾहिं शराब पीतो। कई माण्हू हूंदा आहिनि साईं दुकानदार हूं, सरदारनि जा बचड़ा हूं, पैसे वारा हूं, अमीर खुशहाल हूं, गुनाह खां कीअं बचूं? माण्हू चवंदा आहिनि साईं माहौल अहिड़ो आहे गुनाह खां कीअं बचूं?
पो हज़रत उस्मान तहां खां वधीक मालदार हो। हज़रत उस्मान हिजाज़ जे धरती मक्के में सब खां वधीक खुशहाल होया। अल्लाह से अहिड़े मालदार के खुशहाली में ज़िना खां बचायो, शराब खां बचायो, क़त्ल खां बचायो, गुनाहन खां बचायो। इता मालूम तो थी सके त इंसान हिम्मत करे अल्लाह साईं उनके गुनाहन खां बचाए तो सके। तॾहिं चयो वियो आहे हिम्मत मर्दा मदद खुदा। इंसान हिम्मत कंदो रब जी मदद थींदी। त हज़रत उस्मान उहे सहाबी आहिनि जन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मस्जिद शरीफ के मस्जिद नबी के पंहिंजे खिलाफत में 2 दफ़ा तामीर करायो। 2 दफ़ा हज़रत उस्मान साईं ताकि मुंहिंजो पैसो दीन ते ख़र्च थिए, अल्लाह जे घर ते ख़र्च थिए। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं के सहाबा इकराम चयो साईं मुसलमाननि जी आबादी वधी वई आहे, मस्जिद नबी सोड़ी आहे, मस्जिद के शहीद कयो। फरमायो मां उहा कच्ची मस्जिद रखदुमि जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रखी। हज़रत उमर साईं जो दौर आयो, मुसलमाननि अर्ज़ कयो साईं मस्जिद के वधायो, कच्ची मस्जिद आहे। फरमायो जंहिंखे अबू बकर हथ न लाथो उनखे उमर भी हथ न लाहींदो। हज़रत उस्मान साईं जे आया उन मस्जिद के शहीद करे नए सिर ठाहियो। हाणे थोड़ो समझो मुसलमानो, इते उलमा इकराम था फरमाइनि हज़रत उस्मान साईं शरीयत के अपनायो आहे। हुननि हो तक़वा ते हलिया, हज़रत उस्मान साईं फतवा ते हलिया। हज़रत अबू बकर हज़रत उमर मिजाज नबवी ते हलिया आहिनि ऐं हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु हुदूद ऐं शरीयत मुहम्मदी ते हलिया आहिनि। अॼु जेकॾहिं तव्हां असां मस्जिदियूं ॾिसूं था पकियूं आहिनि, हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जे मरहून मिन्नत आहिनि। जे उन वक़्त में हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु पक्की मस्जिद न ठाहिनि हा, नए सिर मस्जिद के न ठाहिनि हा, त क़यामत ताईं तव्हां असांजा घर त भला हुजनि हा, ओ ताक़त भली हुजे हा, दुकान बैठक त भलो हुजे हा, लेकिन अल्लाह जा घर कच्चा हुजनि हा। अॼु जेकॾहिं तव्हांखे मस्जिदियूं पकियूं सोहणियूं ॾिसण में अचनि थियूं, इहो हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जे मरहून मिन्नत तव्हां असांखे हुदूद शरीयत मुहम्मदी जूं उहो इनाम एहसान थिया आहिनि। त इहे फज़ीलतूं हज़रत उस्मान साईं जे करे। तंहिंजे करे अल्लाह से तव्हां असांखे सहाबा इकराम सां निस्बत अता फरमाए। मुसलमानो सहाबिन जो वॾो मक़ाम आहे, केॾो वॾो मक़ाम आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अल्लाह अख्तार अली वख्तार अली असहाब। जीअं रब मूंखे नुबूवत में चूंडियो आहे, ईअं 1,24,000 सहाबी रब मूंखे चूंडे ॾिना आहिनि। अबू जहल के कलमो नसीब न थियो, अबू लहब के कलमो नसीब न थियो, वलीद के कलमो नसीब न थियो। मालूम थे थो अल्लाह से कुरान शरीफ में फरमायो त युज़िल्लु बिही कसीरन व यहदी बिही कसीरा। मां रब बेनियाज़ आहियां, जंहिंखे हिदायत नसीब कयां, जंहिंखे हिदायत नसीब न कयां। तंहिंजे करे अॼु जेकॾहिं अल्लाह साईं तव्हां असांखे ईमान जी दौलत सां नवाज़ियो आहे, तौहीद सां नवाज़ियो आहे, महबूब मुस्तफ़ा जी अक़ीदत मुहब्बत सां नवाज़ियो आहे, कुरान शरीयत सां नवाज़ियो आहे, नमाज कुरान ज़िक्र उलमा जी निस्बत ताल्लुक़ सां नवाज़ियो आहे। इहो अल्लाह जो फज़ल ऐं एहसान आहे। तंहिंजे करे इंसान इन रब जी नेमत ते बेइंतिहा ख़ुशि थिए। मुसलमानो इहो अल्लाह जो वॾो फज़ल आहे। वॾे में वॾी नेमत ईमान ऐं क़ल्मो आहे। दुनिया ऐं पैसो इहे उहे नेमतूं आहिनि जेके ग़ैर मुस्लिम ते बि आहिनि, पर ईमान, नमाज, कुरान, ज़िक्र, अल्लाह सां निस्बत, रसूलुल्लाह सां निस्बत, सहाबा सां निस्बत, अहल बैत सां निस्बत, उलमा अहलुल्लाह सां निस्बत, कुरान सां निस्बत, इहा अल्लाह साईं मोमिननि खे नसीब कई आहे। तंहिंजे करे रब साईं इहा निस्बत दीन जी हमेशह दाइम क़ाइमु रखे। ऐं ख़ासि तरह सां फितननि जो दौरु आहे, इल्हाद जो दौरु आहे। पंहिंजे दोस्तनि खे, बचड़नि खे, नए नसल खे उलमा ऐं दीनदारनि सां जोड़ियो, न त उहो दौरु आहे कई इंसान कंहिंजो बचड़ो स्कूल में पढ़े थो, कंहिंजो बाज़ार में आहे, कंहिंजो कंहिं दोस्ती संगत में होटल बैठक ते वेठो, अॻिते हली उन छोकिरे जो अक़ीदो ग़लति थी वियो, नज़रियो ग़लति थी वियो, कोई मिर्ज़ाई बणिजी वियो, को कादियानी बणिजी वियो, को बेदीन बणिजी वियो। न मुसलमानो, जेकॾहिं तव्हां असां पंहिंजो फ़िक्र कयूं था अल्लाह से असांखे जहन्नम खां बचाए, त अल्लाह से असांजी औलाद खे, नई नसल खे बि जहन्नम जी बाहि खां बचाए। तंहिंजे करे रब साईं तव्हां असांखे क़ुरान सां, शरीयत सां, उलमा सां, दीनदारनि सां सही ताल्लुक़ निस्बत अता फरमाए। अल्लाह से हिन जलसे खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। सिंध जा वॾा असांजा ख़तीब मौलाना रहीम साहब, अल्लाह से उन्हनि खे
उम्र दराज अता फरमाए। रब उन्हनि जे इल्म में, अमल में, सेहत में, वादो नसीहत में अल्लाह से ख़ैर बरकतूं अता फरमाए। पोड़ा आलिम आहिनि ऐं उहे चूंकि वेठल हुआ, लेकिन चयो त साईं जमात तव्हांजे इंतज़ार में आहे, तंहिंजे करे मां चंद शयूं दीन जूं ॻाल्हायूं। अल्लाह से तव्हां असांखे अमल ऐं पंहिंजे इख़लास रज़ा जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह से ईमान सां रहाए, ईमान ते ख़ात्मो बिल ख़ैर फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान या रहीम, अल्लाह से हिन जलसे खे हिदायत जो ज़रियो बणाए। रब साईं दीन जे सम्झ जो ज़रियो बणाए। अल्लाह साईं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असांखे सही निस्बत ताल्लुक़ अता फरमाए। या अल्लाह साईं कुफ़र खां, शिरक खां, जहालत खां, बेदीनी खां, अल्लाह साईं दुनिया जे गंदगिन बद अख़लाक़िन खां असांजी हिफ़ाज़त फरमा। रब साईं उहा नेकी भलाई अता फरमा जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरी। उन शर फितने फ़साद खां बचाए जिन खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी। या अल्लाह साईं असांखे पंहिंजे सालिहनि ज़ाकिरनि जी जमात में दाख़िल फरमा। ग़ज़ा जे मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा। उलमा ऐं दीनदारनि जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह से अहलुल्लाह जी जमात इन जमीयत उलमा इस्लाम सां असांखे वाबस्तगी ताल्लुक़ अता फरमा। ईमान सां रहाए, ईमान ते ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारक वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह।